ब्रेकिंग न्यूज़ पनो आकिल मां अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अगवा थियल ॿिनि भाइरनि मां पुलिस हिकु मुगवीअ खे बाज़ियाब कराए वरितो। गुज़िरियल ॾींहुं लाड़काणे वासी अब्दुल रज़ाक हब ऐं अहमद हब दादलो थाणे जी हद मां अगवा थी विया हुआ। सदोजा जे कचे में ऑपरेशन करे मुगवीअ खे बाज़ियाब करायो। जल्द संदसि भाउ खे बि बाज़ियाब करायो वेंदो, पुलिस जो इहो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पनो आकिल भरिसां अगवा थियल ॿिनि भाइरनि मां पुलिस हिकु मुगवीअ खे बाज़ियाब कराए वरितो आहे। गुज़िरियल ॾींहुं लाड़काणे वासी अब्दुल रज़ाक हब ऐं अहमद हब दादलो थाणे जी हद मां अगवा थी विया हुआ। सदोजा जे कचे में ऑपरेशन करे मुगवीअ खे बाज़ियाब करायो वियो। जल्द संदसि भाउ खे बि बाज़ियाब करायो वेंदो। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ शेख। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पनो आकिल भरिसां अगवा थी वियल लाड़काणे वासी ॿिनि चङनि भाइरनि मां हिकु नौजवान खे पुलिस पारां बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। कचे जे सदोजा वारे इलाइक़े में पुलिस कार्रवाई करे लाड़काणे वासी नौजवान अब्दुल रज़ाक हब खे बाज़ियाब कराए वरितो आहे। गुज़िरियल ॾींहुं लाड़काणे जा रहवासी ॿ भाउ अब्दुल रज़ाक हब ऐं अहमद मदनी हब दादलो थाणे जी हद कोटबुला वटां अगवा थी विया, जिन जे वारसनि पारां दादलो थाणे ते पहुची नौजवाननि जे अगवा जी रिपोर्ट दर्ज कराई, जंहिंखां पोइ पुलिस कार्रवाई करे सदोजा वारे इलाइक़े मां हिकु नौजवान खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जॾहिं त ॿियो ॼणो अहमद मदनी धाड़ियुनि वटि क़ैद आहे। इन सिलसिले में जेको आहे बाज़ियाब थियल नौजवान आहे अब्दुल रज़ाक हब, हुन ॿुधायो त दुबई में रहंदड़ दोस्त आहे, नौकिरी ॾियारण बहाने जेको आहे घुरायो, जंहिंखां पोइ पनो आकिल भरिसां दादलो थाणे जी हद में कोटबुला वटां अगवा करायो, जंहिंखां पोइ पुलिस कार्रवाई करे मूंखे बाज़ियाब करायो, जॾहिं त मुंहिंजो भाउ जेको आहे उहो धाड़ियुनि वटि क़ैद आहे। हुननि जेको आहे पुलिस जेको आहे राब्तो करण ते ॿुधायो त ॻुझे इतला ते कार्रवाई करे नौजवान खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जॾहिं त संदसि भाउ खे बि जल्द बाज़ियाब करायो वेंदो। जी ठीकु आहे, अयाज़, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।